ख़बर आहे नासरीन आगाह करियो पिया के सरहाड़ी रेल हादसे का पोइ रेस्क्यू जो अमल जारी है। हेल ताईं रेस्क्यू अमल में कहिड़ी अगभराई थी है, उन हवाले से रेस्क्यू अमल की निगरानी कंदड़ पीपी अगवान आशिक हुसैन ज़रदारी असा सां लाइन ते मौजूद है। अस्सलाम वालेकुम आशिक हुसैन ज़रदारी साहब। जी अस्सलाम वालेकुम। तव्हां शुरू खां ही वाक़े वारे हंध मौजूद आहियो, ॿुधाइजो त रेस्क्यू जो अमल केतिरी तेज़ीअ सां हले पियो ऐं हेल ताईं केतिरनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे ऐं खेनि मिलंदड़ तिबी इमदाद जो मयार कहिड़ो आहे? पहिरीं ॻाल्हि त कुझु डेथ बॉडीज़ आहिनि जेके असां वटि हींअर 26 पहुता आहिनि, जंहिंमें 2-3 ॿार आहिनि ऐं कुझु लेडीज़ आहिनि। असां हुननि सां राब्तो कयो, हुननि जा माइट असां सां गॾु आहिनि। हू चवंदा असां इंटीरियर पंजाब जा आहियूं, के चिश्तियुनि जा आहिनि, के बहावलपुर जा आहिनि, के मुल्तान जा आहिनि। हुननि खे असां एम्बुलेंसूं पंहिंजो प्राइवेट ज़रदारी साहिब असां सां राब्ते में आहे प्रेसिडेंट साहिबु। उहो चए थो बाबा हिननि जो अगरि प्राइवेट किथे हॉस्पिटल में हिननि जो एडमिट कयो त हुननि खे एडमिट कयो असांजे तरफ़ां, ऐं हिननि खे पंहिंजे उते माइटनि वटि उते पुॼाए ॾियो। असां हुननि खे पंहिंजो प्राइवेट एम्बुलेंसूं कयूं आहिनि। हुननि जे लाइ मेडिसन, हुननि जे लाइ जेके हिते असांजे नवाबशाह में जेके एडमिट आहिनि हुननि जे लाइ रिहाइश जो बंदोबस्तु, मानी जो बंदोबस्तु कयो आहे। जी ज़रदारी साहब, इहो बि ॿुधाइजो त हादसे में कुल केतिरियूं पौतियूं थियूं आहिनि ऐं मड़ वारसनि हवाले करण लाइ कहिड़ी हिकमत अमली तइ कई वई आहे? जी असां वटि जेके नवाबशाह हॉस्पिटल में जेके हींअर मौजूदु आहिनि तक़रीबन 26 खां 27 माण्हू जेके उहे एक्सपायर थी विया आहिनि ऐं 85 जेके हुआ उन पंहिंजो असां एडमिट कयासीं, जंहिंमें कुझु स्टेबल हुआ उहे पंहिंजे माइटनि में रिश्तेदारनि में निकिरी विया आहिनि। बाक़ी असां वटि 55 ताईं उहे असां वटि हिते एडमिट आहिनि। हुननि जे लाइ इलाज मेडिसिन वग़ैरह हले पई। ठीक है ज़रदारी साहब, अवां जी मेहरबानी, अवां धरती टीवी के पंहिंजो कीमती टाइम ॾिनो।